मेहर खां मीर रियाज़ सुबुह जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में अमन अमान जी बहाली ऐं सरेआम हलंदड़ मुनशियात ख़िलाफ़ शहरी सरापा एहतिजाज बणियल शहरियुनि सिविल सोसाइटी मज़हबी वापारियुनि ऐं दुकानदारनि पारां वधंदड़ बदअमनी मुनशियात ऐं ॾोह वापसि न करण जो SSP दादू मेहर पुलिस खे ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। शहरी इत्तेहाद मेहर जे सॾ ते 7 ॾींहं बि बेटो चौक खां 3 किलोमीटर पैदल मार्च करे घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर ॾांहुं मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी रैलीअ में सियासी समाजी मजहबी व्यापारी तंजीमन राइस मिलर्स एसोसिएशन जमात अहले सुन्नत PTI SUP दुकानदार एसोसिएशन कौमी अवामी तहरीक GDA ऐं ॿियनि तंजीमुनि समेत मुतासिर माण्हुनि शहरनि वॾी तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरनि हथनि में प्ले कार्ड खणी अमन करायो, SSP दादू हटायो, अमन नाहे छो भला, करबला जा ज़ोरदार नारा हया। धाणे में जी अॻुवाणी कंदड़ शहरी इत्तेहाद मेहर जे चेयरमैन नियात अली बुरड़ो, PTI मेहर तालका सदर अयूब खोसो, मज़हबी अॻुवान हाफ़िज़ मंजूर चांडियो, कौमी अवामी तहरीक ज़िला सदर वकील मीर खोसो, SUP तालका सदर हबीब हजूरी, वकील मुनव्वर जहतोई, अब्दुल समी शेख, महबूब खोसो, गुलशेर सोडर, साबिर राधन ऐं ॿियनि चयो त मेहर शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में अमन अमान जी सूरतहाल इंतहाई ख़राब थी वई आहे। पुलिस ॾोहारियुनि जे साथारी बणियल आहे। शहर में पाथारियूं खुलियल आहिनि। ॾोहारी ॾोह करे पाथारीदारनि वटि पनाह वठनि था, पर पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयार न आहे। हुननि चयो त दादू जिले में SSP दादू अमीर सऊद मक्सी जे मुक़ररी बैदि मेहर तालके में 200 खां वधीक चोरियूं, फुरन ऐं धाड़ियुनि जूं वारदातूं थियूं आहिनि। हिन वधीक वधंदड़ बदअमनीअ जो ज़िम्मेवार SSP दादू आहे। SSP दादू मेहर समेत दादू ज़िले में अमन अमान कराइण में मुकमल तौर नाकाम वियो आहे। मेहर जा रोड, रस्ता, मार्केटूं, कारोबारी मरकज़ वीरान बणिजी विया आहिनि। मेहर शहर में वधंदड़ बदअमनी खां पोइ वापारी ऐं कारोबार पिणु मुतासिर थियण लॻो आहे। माण्हू परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि, पर केर बि नोटिस वठण लाइ तयार न आहे। हुननि चयो त मेहर पुलिस SSP दादू मेहर खां मीर रियाज़ सुबुह जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर में वधंदड़ बदअमनी, चोरियुनि, फुरन, धाड़नि वारनि वाक़िअनि में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरेआम हलंदड़ मुनशियात ऐं चूआ जे अॾनि समेत ॾोहारियुनि खे जी गिरफ़्तारी थियल, ॾोहनि जे वापसी न थियण ऐं ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद मेहर जे सॾ ते 8 ॾींहं बि बेटो चौक खां 3 किलोमीटर पैदल मार्च करे घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी रैलीअ में सियासी समाजी मज़हबी तंजीमुनि, वापारियुनि, राइस मिल्स एसोसिएशन जमात अहले सुन्नत PTI SUP दुकानदारनि एसोसिएशन, कौमी अवामी तहरीक GDA ऐं ॿियनि तंज़ीमुनि तरफ़ां माण्हुनि जे शहरियुनि ऐं वॾे तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरनि हथनि में प्ले कार्ड खणी अमन करायो, SSP दादू हटायो, अमन नाहे छो भला, करबला जा ज़ोरदार नारा हया। धरणे जी अॻुवाणी कंदड़ शहरी इत्तेहाद मेहर जे चेयरमैन नियाज़ अली बुरड़ो, PTI मेहर तालका सदर अयूब खोसो, मज़हबी अॻुवान हाफ़िज़ मंजूर चांडियो, कौमी अवामी तहरीक ज़िले सदर वकील मीर खोसो, SUP तालका सदर हबीब हजूरी, वकील मुनव्वर जहतोई, महबूब खोसो, गुलशेर सोडर, साबिर राधन, मीर शकील अतार, मीर इमरान तीवणो, इश्तियाक तीवणो, फेरोज़ नारेजो ऐं ॿियनि चयो त अमन अमान जी बहाली लाइ 8 ॾींहनि खां सरापा एहतिजाज हुजण बावजूद बि IG सिंध खे एहतिजाज नज़र न पियो अचे। मेहर शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में चोरियुनि ऐं फुरन ऐं धाड़नि जो आधार घटिजी न सघियो आहे। शहर में बाअसर माण्हुनि जूं पाथारियूं खुलियल आहिनि। ॾोहारी ॾोह करे पाथारीदारनि वटि पनाह वठनि था, पर पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयार न आहे। हुननि चयो त 2 महीननि दौरान मेहर तालके में 170 खां वधीक मोटरसाइकिलूं, 5 खां वधीक घरनि में धाड़ा, शागिर्द, उस्तादनि ऐं औरतुनि खां थियल फुर वारनि वाक़िअनि में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। मेहर जा रोड, रस्ता, मार्केटूं, कारोबार मरकज़ वीरान बणिजी विया आहिनि। मेहर शहर में वधंदड़ बदअमनी खां पोइ वापारी ऐं कारोबार पिणु मुतासिर थियण लॻो आहे। माण्हू परेशानियुनि खां मुंहुं ॾियण लॻा आहिनि, पर केर बि नोटिस वठण वारो न आहे। मीरपुर बठोरो खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलाब गुल जूने जो। शहरी इत्तेहाद मीरपुर बठोरो जो इजलास फ़कीर हाउस बठोरो ते थी गुज़रियो। इन इजलास जी सदारत फ़कीर मोहम्मद अली ख्वाजा कई। इजलास में शहर बठोरो में वापारियुनि पारां हथरादू कयल महांगाई, जंहिंमें खंडु, अटो, खाजूरो, तेल, बसर, पटाटा, टमाटा, वॾो गोश्त, मुर्गीअ जो गोश्त, मच्छी ऐं सब्ज़ियुनि जा हथ टोकिया अघ मुक़रर करे ग़रीब मिस्किन माण्हुनि में ॿिन्ही हथनि सां फुरण रोज़ बरोज़ गाठे टोड़ अघ मुक़रर करण ऐं मक़ामी इंसामिया पारां वापारियुनि ख़िलाफ़ को बि क़दम न खणण ख़िलाफ़ मरहलेवार एहतिजाजी तहरीक हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। इजलास में फ़कीर मोहम्मद अली ख्वाजा, ॾाॾा इस्माइल छोरो, अब्दुल कादिर मेमण, मोहम्मद कासिम रंगरेज़, हाजी मूसा खत्री, अब्दुल गफूर मेमण, सीनियर साहबी गुलाब गुल जूने जो, बिलावल अली सुमरो, नज़ीर अहमद लाशारी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हुननि डिप्टी कमिश्नर सजावल खां मुतालबो कयो आहे त फौरी मुनाफ़े खुरनि वापारियुनि ख़िलाफ़ क़दम खणी हितां जे ग़रीब
ग़रीब मिस्किन ऐं पेरनि उघड़े अवाम खे फुरजण खां बचाए वञे। ॿी सूरत में शहरी इत्तेहाद पारां अलामती बुख हड़ताल ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा करे क़ौमी शाहरा सजावल हैदराबाद ऐं रोड ब्लॉक कयो वेंदो, जंहिं जी ज़िम्मेवार हितां जी इंतिज़ामिया हूंदी। नौशर फिरोज खान रिपोर्ट कर रहा है। जुल्फकार ट्रगर दादू खां हैदराबाद पढ़ण लाइ वेंदड़ 19 साला शागिर्द ताज मोहम्मद पंवर खे रस्ते तां खंबे गुम कयो वियो। अॼु 13 ॾींहं गुज़रण बावजूद अञा ताईं ज़ाहिर न करण खिलाफ दादू अवामी फोरम जे चेयरमैन आशिक सौर, डॉक्टर अब्दुल जब्बार बबर, वरियाम दंदी, कामरेड खादिम हुसैन चांडियो, गुलाम हुसैन लुंड, कामरेड ज़मीर कोरेजो मुरीद, कामरेड नबी बख्श हाले पोटो, वकील गुलजार आलमानी ऐं ॿियनि जे अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु शागिर्द पंहिंजी पढ़ाई लाइ वञी रहियो आहे त उन खे रस्ते मां खंबे गुम करणु किथां जो इंसाफ़ आहे। अॼु 13 ॾींहं थी विया आहिनि, उन जा माउ पीउ रोई रोई पंहिंजे बचे लाइ चरिया थी विया आहिनि। छा ताज मोहम्मद खे ज़मीन गिही वई आहे, आसमान गिही वियो आहे? असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो था करियूं त फौरन उन जो ॾोह आहे त FIR दाख़िल करे कोर्ट में आंदो वञे। ही कहिड़ो मुल्क आहे? नौजवाननि खे रोज़गार ॾियण बजाए खंबियो वञे ऐं असांजो हिकु ई मुतालबो आहे त जे ॾोही आहे त कोर्ट में सगोरी में पेश कयो वञे। कोर्ट खां मथां क़त्ल ऐं गुमशुदगियूं हाणे बर्दाश्त खां ॿाहिरि आहिनि। फौरन वारसनि सां इंसाफ़ थिए। एहतिजाज दायरो वधायो वेंदो। नेशनल हाईवे बंदि करणो पियो त कंदासीं, उन जा ज़िम्मेवार नाइल हुक्मरान हूंदा। खैबर खां ख़बर शामिल कंदासीं। अज़ीज़ कुल खैबर जी रिपोर्ट मुताबिक़ सेखार थाणे जे हद ॻोठ कासिम माशी जे रहवासिन रोशन बानू ऐं संदसि ससु वज़ीर बानू सोलंकी खैबर प्रेस क्लब ते पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त राति देर सां सेखार पुलिस चोरनि जीअं मुंहिंजे घर ते चढ़ाई करे मुंहिंजे मुड़ुस सुधीर ऐं ॾेर वसीम सोलंकी खे सेखार पुलिस गिरफ़्तार करे खणी मुबैना तौर गुम करे छॾियो आहे। उन वधीक ॿुधायो त असां पंहिंजे बचनि जे पेट पालण लाइ मज़दूरी कंदा आहियूं। राति जो निंड में सुतल हुआसीं त सेखार पुलिस चादर ऐं चौथीवार जो तक़दुस पामाल करे मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेर खे बिना ॾोह जे गिरफ़्तार करे पाण सां गॾु खणी वई आहे। उन्हनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त सेखार पुलिस बासरनि जे चुर्च ते असांजे ख़िलाफ़ कार्रवाई करे रही आहे। असांजो कंहिं बे ग़लति कम सां वास्तो नाहे। बेगुनाह असांजे घरनि मथां चढ़ाई करे असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन्हनि वधीक IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे बेगुनाह गिरफ़्तार थियल मर्दनि खे सेखार पुलिस जे चंबे मां आज़ाद करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मेहर खां मीर रियाज़ सूबरो जी रिपोर्ट मुताबिक़ सेबको इंतजामी जी नाअहली सबब मेहर जे स्कूल रोड ते क़ौमी बचत बैंक भरिसां मज़दा गाॾी तां कणक लाहींदे 11,000 तार मां करंट लॻण सबब ड्राइवर समेत 2 मज़दूर फासी पिया, जंहिं मां हिकु ॼणो ड्राइवर मौक़े ते तड़पी फौत थी वियो ऐं भाणेज मज़दूर खे मक़ामी माण्हुनि बचाए वरितो। फौती पहुरियो त ड्राइवर जी सुञाणप शहदाद कोट ज़िले जे रहवासी मंठार अली वलद पुनल खोखर तौर थी आहे ऐं भाणेज सुहेब खोखर मज़दा गाॾी करंट हुजण सां करे फासी पियो, जिन खे मक़ामी माण्हुनि बचाए वरितो। उन मौक़े ते ज़ख़्मी ज़ुहैब खोखर रोईंदे ॿुधायो त असीं मेहर जे वापारियुनि लाइ कणक जो बिज खणी आया हुआसीं। मज़दा गाॾी मां कणक लाहे रहिया हुआसीं त बिजली जी तार जी सत हेठि हुजण सबब मज़दा गाॾीअ जी सीख तारुनि में लॻण सबब गाॾी करंट थी वई ऐं मुंहिंजो मामो मंठार खोखर करंट लॻण सबब फौत थी वियो। मक़ामी माण्हुनि मूजिबि इलाइक़े में बिजली जी तारुनि जी सतह हेठि आहे। अॻ में बि अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे। सेबको अमलदारनि खे दरख़्वास्तूं ॾियण बार शिकायतूं ॾियण बावजूद को बि क़दम न खयो वियो, जंहिं सबब वधीक हिकु इंसानी जान इसाया थी वई आहे। होॾां वाक़िए बैदि 1 कलाक ताईं फौतीअ जो लाश रोड ते पयल रहियो ऐं मक़ामी माण्हुनि पहुची फौतीअ जो लाश खट ते खणाए मक़ामी अस्पताल पहुचायो आहे ऐं फौतीअ जे वारसनि खे इतला पिणु ॾिनो वियो आहे। नौशर फिरोज खान रिपोर्ट कर रहा है। जुल्फकार ट्रगर डिपार्टमेंट ऑफ सिंध लैंग्वेज एंड लिटरेचर शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह पारां पहिरीं आलमी कॉन्फ्रेंस बॉनवान कंप्यूटेशनल लैंग्वेज ऐं सिंधी ॿोली मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सेशन रखिया विया। उन मौक़े ते यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर इंजीनियर प्रोफेसर डॉक्टर सैयद मदद अली शाह, प्रोफेसर डॉक्टर अज़हर अली शाह, डॉक्टर अयाज़ अली कीरियो, अमर फयाज़, डॉक्टर कासिम अली बुघियो, अब्दुल माजिद भुरगड़ी, डॉक्टर अयाज़ कीरियो, डॉक्टर मज़हर अली डोतियो, प्रोफेसर अल्ताफ जोखियो, डॉक्टर मंजूर तुलो, मुकेश बारधानी, मोहतरमा उम्मे हानी सिंधु, डॉक्टर शेर मेहरानी,
डॉक्टर बरकत अली दाहिरी, डॉक्टर फयाज़ लतीफ़, ख़ालिद साहिल कीरियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंधी ॿोलीअ जो माज़ी शानदार रहियो आहे। अॼु मोबाइल ऐं कंप्यूटर जो दौरु आहे, उन में ॿोलीअ जे दिफ़ा लाइ घणो कमु करणो आहे, छो त मौजूदा दौर में ॿोलीअ जे बिगाड़ लाइ वॾो कमु थी रहियो आहे। असांजे मुफ़क्किरनि ऐं इदारनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। अॻवान चयो त मुंहनि जे दड़े मां लिखियल मिलियल लिखत मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असांजी ॿोली केतिरी ख़ूबसूरत आहे। हाणे असां सभिनी खे पंहिंजी ॿोलीअ खे पूरी दुनिया में फैलाए सघिजे थो। दादू खां रिपोर्ट कर रहियो आहे अल्ताफ़ हुसैन पंवर। भान सईदाबाद ॻोठ आबाद जे रहवासी रफ़ीक रमज़ान अकबर शबीर बरहमानी जो सारियुनि जो घटि रेट मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ रफ़ीक बरहमानी मीडिया अॻियां दाहींदे चयो त सारियुनि जो सरकारी रेट 3000 मुक़ररु कयो वियो हुयो, पर हाणे हितां जे वापारियुनि हथ ठोके करे सिर्फ़ु 2000 मुक़ररु करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुन चयो त DAP ऐं यूरिया भाण जे रेट में रिकॉर्ड तोड़ इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिं करे फ़सलुनि ते थियल ख़र्च बि नथो लहे, जंहिं करे असीं सख़्तु परेशान आहियूं, पर केर बि नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे। हुन वधीक चयो त सिंध गवर्नमेंट हथी वठी करे आबादगारनि खे तबाह करे रही आहे। असीं आला अख़्तियारनि खे पुरज़ोर अपील कंदासीं त मुक़ररु थियल सरकारी रेट ते अमल कराए आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में इंडस हाईवे ब्लॉक करे धरणो हंयो वेंदो। काज़ी अमन खां रिपोर्ट कर रहियो आहे साहिल लाखो। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे उनवान हेठि तालीमी जागरता मुहिम जे सिलसिले में तालुका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी काज़ी अहमद मुमताज़ अली सियाल जी अॻवानी में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल साहब खान ज़रदारी में रैली कढी वई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि भरपूर नमूने सां शिरकत कई। रैली स्कूल खां थींदी ॻोठ जे मुख़्तलिफ़ चौकनि तां थींदी स्कूल पहुती, जिते स्कूल जे हेड मास्टर ग़ुलाम सरवर मरी, मास्टर मोहम्मद ईसा ओठो, रमीज़ राजा सुमरो, डेटा प्रोसेसिंग ऑफिसर नदीम सहतो ऐं मुमताज़ अली सियाल ख़िताब कंदे चयो त तालीम हर हिक इंसान जो बुनियादी हक़ आहे। पंहिंजनि ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल करायो त जीअं तालीम हासिल करे सुठा शहरी बणजनि, पंहिंजनि मासूम ॿारनि खे मज़दूरीअ ते मोकिले संदन मुस्तक़बिल बर्बाद न करियो। ही ॿार मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। सरकारी स्कूलनि में पंहिंजा ॿार दाख़िल कराए तालीम जी दौलत सां खेनि मालामाल करियो, इल्मु हासिल करे पंहिंजे ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो। सजावल खां इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ सजावल में रोड हादसे जे नतीजे में 2 ॼणा फौत, लाश अस्पताल मुंतक़िल। सजावल वेझो बुढो टालपुर भरिसां समा गोलाई वटि मुसाफ़िर वैन ऐं मोटरसाइकिल जो टक्कर थियण सबबि मोटरसाइकिल सवार 2 ॼणा ॻोठ मोहम्मद साले मेहरबर जो रहवासी रिहान अहमद मेहरबर ऐं ॻोठ रिज मियाण जो रहवासी अवेस मेहरबर मौके ते फौत थी विया। फौतुनि जे मण खे सिविल अस्पताल सजावल आंदा विया, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कया। ॿिए पासे सजावल पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे वैन पंहिंजे तहवील में वठी थाणे ते बीहारे छॾी आहे ऐं वाक़िए जी जांच शुरू करे छॾी आहे।